मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त हींअर अरबाइन शुरू थी रहियो आहे ऐं ख़ुदा खां उमेद रखूं था त पुरअमन तरीक़े सां अरबाइन थींदो ऐं अॻ में भी गवर्नमेंट सिंध पुलिस कानून वग़ैरह जे हिसाब सां मुहर्रम में ओवरऑल पूरे पाकिस्तान में बिलख़ुसूस असांजे सूबे सिंध ऐं डिस्ट्रिक्ट सांगड़ में असां सां अल्हम्दुलिल्लाह उन्हनि जो सुठो ताउन रहियो। जिते बि जेका ज़रूरत हुई असां चयो पियो उते उन्हनि उहा पूरी पे कई ऐं उमेद रखूं था त इंशाअल्लाह आईंदा चहलम जे हवाले सां बि असां सां उहे फुल प्रूफ ताउन कंदा ऐं बाक़ी ख़दशात त पूरे ओवरऑल पाकिस्तान में आहिनि। बिलख़ुसूस हींअर सांगड़ जो जेको मुरजमण वारो पासो आहे इन पासे कुझु हालात सही कोन्हनि। असां हिन तव्हांजे चैनल जे थ्रू SP साहब ताईं इहो थोरो मैसेज पहुचाइणु चाहियूं था त बराए महिरबानी करे इन पासे ते थोरी नज़र रखो ऐं इहो पासो थोरो ॾुखियो थींदो पियो वञे। बक़ाया जेके मुहर्रम जा आज़ादारी जा ऐं मजलिसुनि जा प्रोग्राम आहिनि उहे इंशाअल्लाह भरपूर थिया बि आहिनि, थियनि बि था ऐं थींदा बि सही। अरबाइन जूं जेके मशूं आहिनि जीअं पर साल थोरो घणो थियो हो उहे बि इंशाअल्लाह बहितर तरीक़े सां थींदियूं। ख़ुदा खां इहो ई सुवालु आहे ऐं उमेद बि इहा ई आहे त अलाह ऐं अलाह जो हबीब कंदो त अमन अमान ई क़ाइमु रहंदो। ऐं असांजे इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो इहो ई पैगाम आहे त वधि में वधि इंसानियत जी ख़िदमत, इंसानियत जी जो एहतराम, इंसानियत जी इज़्ज़त नामूस जो ख़ासि ख़्यालु ऐं इन पैगामनि जे हवाले सां मौला जो मशीन जेको आहे उहो जारी ऐं सारी रहंदो। इंशाअल्लाह मौला बहितर कंदो।